अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो जीएम न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जो सिलसिले खे वधाइण जी तव्हांखे राजो खनाणी ख़बर ॾिनल। राजो खनाणी असांखे रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी रिपोर्ट करे रहियो आहे। राजो खनाणी शहर ऐं ॻोठ बख्शू निज़ामानी में कबूतरनि जे उॾामण जो मुक़ाबले में 7 लख मुक़रर जुमन निज़ामानी, सबब निज़ामानी, रावल निज़ामानी जे कबूतरनि मैदान मारे मुक़ाबलो खटे वरितो। तफ़सील मूजिबि राजो खनाणी शहर ऐं उन जे भरिसां ॻोठ बख्शू निज़ामानी में कबूतरनि जे उॾामण जो मुक़ाबलो मुनक़द कयो वियो, जंहिंमें राजो खनाणी शहर ऐं ॻोठ बख्शू निज़ामानी जे कबूतरनि जे खफ़ीतन रईस मोहम्मद जुमन निज़ामानी, सबब निज़ामानी ऐं मीर बिलावल टालपुर ऐं मीर मंज़ूर उर्फ़ मीर फैदी टालपुर पारां अलॻि अलॻि 7 टोटल 14 कबूतर मुक़ाबले में जे लाइ आसमान ॾांहुं उॾारिया विया हुआ। कबूतरनि खे सुबुह जो 7 बजे पंहिंजी पंहिंजी जॻहियुनि तां उॾामण जे लाइ छॾियो वियो हो, जंहिंमें मीर बिलावल ऐं मीर मंज़ूर जा कबूतर शाम जो 5 वॻे वापसि लही आया, मुक़ाबलो हाराए विया, जॾहिं त रईस मोहम्मद जुमन निज़ामानी ऐं सबब निज़ामानी जा राति जो 7 वॻे वापसि लथा ऐं मुक़ाबलो खटे वरितो। मुक़ाबलो खटींदड़ खफ़ीतन रईस मोहम्मद जुमन निज़ामानी, सबब निज़ामानी ऐं संदसि सवें सपोर्टरनि मुक़ाबलो खटण जी ख़ुशी में नारेबाज़ी कई हुई ऐं ख़ुशी सां झुमिरियूं पातियूं हुयूं ऐं जशन पिणु मल्हायो वियो हो। राजो खनाणी खे असांखे रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी रिपोर्ट करे रहियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीएम न्यूज़।